मौजूद आहियूं गोदारवड़ा में। अॼु 20 ॾींहं जेको लॉकडाउन जो जेको सिलसिलो आहे बिल्कुलु जारी ऐं सारी आहे। अॼु जेको असां मतिलबु गोदारवड़ा शहर में मौजूद आहियूं ऐं बिल्कुलु गोदारवड़ा शहर में जेको अॼु 5 बजे खां बाद जेको पूरो शहर जेको आहे बंदि थी वियो आहे। ऐं हिन महिल असां मौजूद आहिनि जेके सिविल सोसाइटी गोदारवड़ा जा अॻवान उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो इन बारे में छा चवणु आहे। मौजूद आहियूं गोदारवड़ा शहर जेको आहे मुकमिल 20 ॾींहंनि खां लॉकडाउन जे करे बंदि आहे। पर शहर बंदि हुजण खां जे बावजूदि जेको आहे शहरी जेके आहिनि शहर में ॾिसण में अचनि था पिया। असां शहरनि खे इहा अपील कंदासीं त महिरबानी करे पंहिंजनि घरनि में रहो। अॼु जी ताज़ा रिपोर्ट इहा आहे त कराचीअ में जेको आहे 106 जेको आहे केस ज़ाहिर थिया आहिनि कोरोना वायरस जा ऐं जेके आहिनि 6 ॼणा जेके आहिनि फोत थी चुका आहिनि। असां पंहिंजनि शहरनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त पंहिंजनि पाण बि ऐं पंहिंजनि प्यारनि खे बि जेको आहे घरनि ते महदूद कनि त जीअं इन्हनि खां कोरोना वायरस खां बची सघिजे। जी कोरोना वायरस जो तमामु जेको आहे सो वधी रहियो आहे ऐं अवाम खे मैसेज ॾियां थो त महिरबानी करे घरनि मां निकिरो। अॼु बि 6 माण्हू जेके आहिनि सो फोत थी चुका आहिनि। बराए महिरबानी करे ही अवाम खे मां मैसेज ॾियणु थो चाहियां त घरनि मां पंहिंजे बच्चनि जो पंहिंजो ख़्यालु कयो। सिंध में जेको गुज़िरियल 20 ॾींहंनि खां लॉकडाउन जो सिलसिलो जारी आहे, जंहिंजे करे जेको आहे हितां जा कुझु शहरी अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे घरनि ताईं महदूद नथा रही सघनि। असां जेके इंतिज़ामिया आहे उन्हनि खे ख़ुदारा अपील कंदासीं त थोरो सख़्तीअ सां नोटिस वठो। जीअं जेको इहे बीमारी आहे जेकी हिन वक़्तु जेको आहे सिंध में वधणु शुरू थी आहे। अॼु जी ताज़ा रिपोर्ट जेकी आहे 106 जेके आहिनि मरीज़ वरी ज़ाहिर थिया आहिनि ऐं 6 ॼणा फोत थी चुका आहिनि। असीं इन शहर गोदारवड़ा जे नंढनि वॾनि खे अपील कंदासीं। चवंदा आहिनि त इलाज खां एहतियात जेको आहे उहो वधीक आहे। तंहिंजे करे इलाज खां वधीक एहतियात कयो ऐं पंहिंजे घरनि ताईं पंहिंजा मासूम ॿार बि घरनि ताईं महदूद रहनि। त जी नाज़रीन, तव्हां गोदारवड़ा सिविल सोसाइटी जा अॻवान ऐं जेको सो शहरनि जो न्यूज़ ॿुधायो हुनजो चवणु आहे त बिल्कुलु अॼु जेको सो पूरे ॾींहुं जेका 24 कलाकनि में 6 माण्हू फोत थी चुका आहिनि ऐं 106 माण्हू जेके बीमारी में मुब्तला थी विया आहिनि। उन हवाले सां उन्हनि बिल्कुलु ई ॿुधाईंदे चयो त जेको सो असांखे बिल्कुलु शहरनि खे एहतियात करणु घुरिजे ऐं बिल्कुलु असां घरनि ते महदूद रहूं जीअं इन वबा मां असां जान छुटकारो मिली सघे। कैमरामैन वकील मन सां गॾु M70 अवामी आवाज़ TV। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।